ओम शांति। अॼु मिली तारीख़ 28/11/2024 मिठा मिठा बाप दर चवनि था मिठी मिठी ॿार तव्हांखे हिकु बाप सां ई ॿुधणो आहे ऐं ॿुधी करे ॿियनि खे ॿुधाइणो आहे। प्रश्न आहे, बाप तव्हां ॿारनि खे कहिड़ी सम्झ ॾींदा आहिनि जो ॿियनि खे ॿुधाइणी आहे। उत्तर आहे, बाबा तव्हांखे सम्झ ॾिनी अथई कि तव्हां सभु आत्मा आहियो, भाउ आहियो। तव्हांखे हिकु बाप जी यादि में रहणो आहे। इहे ई बाप तव्हां सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि। शुजी तव्हां सॼे विश्व जे भाइनि जो कल्याण करिणो आहे। इहा ॻाल्हि तव्हां सभिनि खे ॿुधायो। शुजी तव्हांखे सॼे विश्व जो कल्याण करिणो आहे। तव्हां ई हिन सेवा जे निमित्त आहियो। श्री असां ई ख़ुदि खे ऐं बाप खे पहचानियो आहे। ओम शांति अक्सर करे करे छो चईंदा आहिनि। इहा आहे परिचय ॾियणु। आत्मा जो परिचय आत्मा ई ॾींदी आहे। बातचीत आत्मा ई कंदी आहे शरीर द्वारा। आत्मा बग़ैर त शरीर कुझु करे न सघे न। त हीअ आत्मा पंहिंजो परिचय ॾींदी आहे। असां आत्मा आहियूं, परम पिता परमात्मा जी संतान आहियूं। उहे त चई ॾींदा आहिनि अहम आत्मा सु परमात्मा। तव्हां ॿारनि खे इहे सभु ॻाल्हियूं सम्झाए बि आहिनि। बाप त बार ई चईंदा न। रूहानी बाप चईंदा, हे रूहानी ॿार, हिन ऑर्गन्स द्वारा तव्हां सम्झंदा आहियो न। बाबा चईंदा आहिनि, हे रूहानी ॿार, हिन ऑर्गन्स द्वारा तव्हां सम्झंदा आहियो न। बाप सम्झाईंदा आहिनि पहिरियों आहे ज्ञान, पोइ आहे भक्ति। ईअं न पहिरियों भक्ति पोइ ज्ञान। पहिरियों ज्ञान ॾींहुं हूंदो आहे, पोइ भक्ति राति हूंदी आहे। पोइ पुठियां ॾींहुं कॾहिं थींदो जॾहिं भक्ति सां वैराग्य ईंदो। तव्हांजी बुद्धि में इहे रहणो खपे, ज्ञान ऐं विज्ञान। हाणे तव्हां ज्ञान जी पढ़ाई पढ़ो था न। पोइ सत्य त्रेता में तव्हांखे ज्ञान जी प्रालब्ध मिलंदी। ज्ञान बाबा हाणे ॾींदा आहिनि जंहिंजी प्रालब्ध पोइ असांखे सतयुग में हूंदी। इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। हाणे बाप तव्हांखे ज्ञान ॾियनि था, तव्हां ॼाणंदा आहियो। पोइ असां ज्ञान खां परे विज्ञान पंहिंजे घर शांति धाम में वेंदासीं। उन ज्ञान न भक्ति चईंदासीं, उनखे चईंदासीं विज्ञान। ज्ञान खां परे शांति धाम में हली वेंदासीं। इहे सभु ज्ञान बुद्धि में रखिणो आहे। बाबा ज्ञान ॾींदा आहिनि किथां जे लाइ, भविष्य नई दुनिया जे लाइ। नई दुनिया में वेंदा त पहिरियों पंहिंजे घर मथे ज़रूरु वेंदा। मुक्ति धाम में वञिणो आहे। जाते जी आत्मायूं रहवासियूं आहिनि हुते त ज़रूरु वेंदियूं न। इहे नई ॻाल्हियूं तव्हां ई ॿुधंदा आहियो, ॿियो कोई सम्झी न सघे। तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मा आहियूं, सुप्रीम फादर जा स्पिरिचुअल ॿार आहियूं। रूहानी ॿारनि खे ज़रूरु रूहानी बाप खपे न। रूहानी बाप ऐं असां रूहानी ॿार। रूहानी ॿारनि खे हिकु ई रूहानी बाप आहे, लेकिन रूहानी बाप खे एॾा सारा रूहानी ॿार आहिनि। उहे अची करे नॉलेज ॾींदा आहिनि। बाप कीअं ईंदा आहिनि उहो बि तव्हां सम्झियो आहे न। बाप चईंदा आहिनि मूंखे बि प्रकृति धारण करणी पए। हाणे तव्हांखे बाप सां ॿुधणो आहे। सिवाइ बाप जे ॿियो कंहिंसां बि ॿुधणो न आहे। ॿार ॿुधी करे पोइ ॿियनि भाइयुनि खे ॿुधाईंदा आहिनि। कुझु न कुझु ॿुधाईंदा ज़रूरु आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। छोजो उहो ई पतित पावन आहे। बुद्धि हुते हली वेंदी आहे न मथे। ॿारनि खे सम्झाइण सां सम्झी वेंदा आहिनि। छोजो पहिरियों बेस सम्झ हुया न। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि त कोई कोटनि में कोई में बि कोई बाबा जी ॻाल्हियूं सम्झंदा आहिनि। भक्ति मार्ग में बेसमझी सां रावण जे चंबे में अचण सां छा कंदा रहंदा आहिनि। मतिलबु माण्हुनि जी बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे, है न। कीअं छी ठही वेंदा आहिनि। शराब पीअण सां छा ठही वेंदा आहिनि। शराब गंदगी खे और फैलाईंदी आहे। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कि बेहद जे बाप सां असांखे वरसो वठिणो आहे। कल्प वठंदा आया आहियूं। हिन करे दैवी गुण बि ज़रूरु धारण करणा आहिनि।
श्री कृष्ण जा दैवी गुणनि जी श्री कृष्ण जे दैवी गुणनि जी केतिरी महिमा आहे। वैकुंठ जो मालिक केतिरो मिठो आहे न। हाणे श्री कृष्ण जी डिनाइस्टी न चईंदासीं, डिनाइस्टी विष्णु अथवा लक्ष्मी नारायण जी चईंदासीं। हाणे तव्हां ॿारनि खे मालूम आहे बाप ई सतयुगी राजा जी डिनाइस्टी स्थापना कंदा। डिनाइस्टी विष्णु अथवा लक्ष्मी नारायण जी चईंदासीं, श्री कृष्ण जी न चईंदासीं। हाणे तव्हां ॿारनि खे मालूम आहे बाप ई सतयुगी राजे जी डिनाइस्टी स्थापना कंदा आहिनि। इहे चित्र आदि बल न बि हुजनि त बि सम्झी सघंदा आहियूं। मंदर त ॾाढा ठाहींदा रहंदा आहिनि जंहिंमें ज्ञान आहे, उहो ॿियनि जो बि कल्याण कंदा रहंदा आहिनि। आपसमान ठाहिण भॼंदा रहंदा आहिनि। मतिलबु बाबा चवनि था मंदरनि में वञी सेवा करो। पंहिंजे खे ॾिसणो आहे असां केतिरनि खे ज्ञान ॿुधायो आहे। कोई झटि ज्ञान के कोई खे झटि ज्ञान जो तीर लॻी वेंदो आहे। भीष्म पितामह आदि भी चयो हुई न असांखे कुमारनि ज्ञान बाण मारिया। इहे सभु पवित्र कुमार कुमारियूं आहिनि, अर्थात ॿार आहिनि। तव्हां सभु ॿार आहियो न, इन करे चईंदा आहियूं असां ब्रह्म कुमार कुमारियूं भाउ भेण आहियूं। ये पवित्र नातो हूंदो आहे न, सो बि एडॉप्टेड चिल्ड्रन आहिनि। बाबा चवनि था कि असां सभु एडॉप्टेड चिल्ड्रन आहियूं बाबा जा। बाप एडॉप्ट कयो अथई न, शिव बाबा एडॉप्ट कयो अथई न प्रजापिता ब्रह्मा द्वारा। त असां सभु छा थी वियासीं, भाउ ऐं भेण। हाणे असांजो माता पिता कहिड़ा, शिव बाप ऐं ब्रह्मा मां, त असां सभु भाउ भेण थी वियासीं। वास्तव में एडॉप्ट अक्षर बि न चईंदासीं, छो जो शिव बाबा जा ॿार त असां आहियूं ई सही। सभु मूंखे सॾु कंदा आहिनि शिव बाबा अचो, परंतु सम्झ कुझु न आहे। सभु आत्मायूं शरीर धारण करे पाठ वॼाईंदियूं आहिनि, त शिव बाबा बि ज़रूरु शरीर द्वारा पाठ वॼाईंदा न। सो किथे माण्हू अलॻि अलॻि संबंधनि में फसियलु आहे, किथे बाबा अची करे हिकु बार में ई चई छॾींदा आहिनि कि तव्हां सभु त भाउ आहियो, है न। शरीर बाबा चवनि था मूंखे बि शरीर वठी करे लोन वठी करे पाठ वॼाइणो आहे। शिव बाबा पाठ न वॼाए त पोइ कोई कम जो ई न रहे, वैल्यू ई न रहे। उन्हनि जी वैल्यू ई तॾहिं थींदी आहे जबकि सॼी दुनिया खे सदगति में पहुचाईंदा आहिनि। तॾहिं उन्हनि जी महिमा भक्ति मार्ग में थींदी आहे न, ॻाईंदा आहिनि। सदगति थी वेंदी आहे, पोइ पुठियां त बाप खे यादि करण जी दरकार ई न आहे। उहो सिर्फ़ु गॉड फादर चईंदा आहिनि। पोइ टीचर गुम थी वेंदो आहे। चइण मात्र चईंदा आहिनि परम पिता परमात्मा पावन ठाहिण वारो आहे, उहो सदगति करण वारो बि न चईंदा आहिनि। भल गायन में ईंदो आहे सर्वजो सदगति दाता हेका पग, परंतु बिगर अर्थ चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हां जो कुझु चईंदा आहियो सो अर्थ सहित, मतिलबु दुनिया में जो भॻवान जी महिमा थिए बि उहो बि अर्थ सहित नथा चवनि त चइण न चइण बराबरि। सम्झंदा आहियो भक्ति जी राति अलॻि आहे, ज्ञान जो ॾींहुं अलॻि आहे। ॾींहं जो बि टाइम हूंदो आहे, भक्ति जो बि टाइम हूंदो आहे। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। तव्हां ॿारनि खे नॉलेज मिली आहे बेहद जी। अधु कलाक ॾींहुं ज्ञान जी प्रालब्ध, अधु कलाक राति भक्ति। बाप चईंदा आहिनि मां बि ईंदो आहियां राति खे ॾींहुं ठाहिणु। हाणे शिव बाबा छो आहिनि, अमृत वेले छो ईंदा आहिनि, अमृत वेले खां पोइ राति खां पोइ ॾींहुं थींदी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो अधु कलाक रावण जो राज्य हलणो ई आहे, उन में अनेक प्रकार जा दुख आहिनि। पोइ बाप नई दुनिया स्थापना कंदा आहिनि त उन में सुख ई सुख मिलंदो आहे असांखे। चइबो बि आहे न इहे सुख ऐं दुख जो खेल आहे। सुख माना राम, दुख माना रावण। रावण ते जीत पाईंदा आहियो त पोइ राम राज्य अची वेंदो आहे, है न। रावण ते असां जीत पाईंदासीं
त पोइ राम राज्य अची वेंदो। हाणे तव्हां माया ते जीत पाईंदा आहियो, अक्षर ब अक्षर तव्हां अर्थ सहित चईंदा आहियो। ये तव्हांजी ईश्वरीय भाषा आहे। ये कोई सम्झंदो थोड़ी कि कीअं इहे सभु अक्षर आदि ईश्वर कीअं ॻाल्हि कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो इहे गॉड फादर जी भाषा आहे। छो जी गॉड फादर नॉलेजफुल ॻायल आहे न, उहो ज्ञान सागर नॉलेजफुल आहिनि त ज़रूरु कंहिंखे त नॉलेज ॾींदा न। हाणे त सम्झंदा आहियो कीअं बाबा नॉलेज ॾींदा आहिनि, पंहिंजी बि पहचान ॾींदा आहिनि ऐं सृष्टि चक्र जो बि नॉलेज ॾींदा आहिनि। बाबा अची करे पंहिंजी बि पहचान ॾींदा आहिनि ऐं सृष्टि चक्र कीअं फिरंदो आहे हिन जी बि नॉलेज ॾींदा आहिनि। जो नॉलेज वठण सां असां चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदासीं। स्वदर्शन चक्र आहे न, यादि करण सां सम्झी असांजा पाप कटंदा वेंदा। इहे तव्हांजी अहिंसक चक्र यादि जो आहे। यादि करण सां तव्हांजा पाप कटजी वेंदा। इहे तव्हांजो अहिंसक चक्र यादि जो आहे न। इहे असांजो अहिंसक चक्र यादि जो आहे कि कीअं असां यादि करे पंहिंजा पाप कटूं था। कहिड़ो अहिंसक चक्र? स्वदर्शन चक्र फिराईंदा रहो। यादि करण सां सुदर्शन चक्र यादि फिराईंदे यादि करण सां असांजा पाप कटजंदा वेंदा। इहे तव्हांजो अहिंसक चक्र यादि जो आहे। इहे उहो चक्र आहे हिंसक जो, जंहिंसां सिर कटंदा आहिनि, लेकिन इहा अहिंसक चक्र आहे यादि जो। उहो अज्ञानी मनुष्य हिक ॿिए जो सर कटंदा रहंदा आहिनि। तव्हां हिन स्वदर्शन चक्र खे ॼाणण सां बादशाही प्राप्त कंदा आहियो। काम आहे शत्रु आहे न, जंहिंसां आदि मध्य अंत दुख मिलंदो आहे। उहो आहे दुख जो चक्र है ना, उहो दुख जो चक्र आहे। तव्हांखे बाप इहे चक्र जो नॉलेज सम्झाईंदा आहिनि। सुदर्शन चक्रधारी ठाहे ॾींदा आहिनि असांखे बाबा स्वदर्शन चक्रधारी ठाहे ॾींदा आहिनि। शास्त्रनि में केतिरी कथायूं ठाहे छॾियूं अथनि, तव्हांखे हाणे उहो सभु भुलिजणो पए। सिर्फ़ु हिकु बाप खे यादि करिणो आहे। छो जी बाप सां ई स्वर्ग जो वरसो वठिणो आहे। छो जी बाप सां ई स्वर्ग जो वरसो वठिणो आहे। बाप खे यादि करिणो आहे, वरसो वठिणो आहे। केतिरो सहज आहे न। बेहद जो बाप नई दुनिया स्थापना कंदा आहिनि। उहो त वरसो वठण लाइ यादि कंदा आहिनि। त वरसो वठण लाइ यादि कंदा आहियो न। बाबा असांखे पूरे विश्व जी बादशाही ॾियनि था, लेकिन हुन जे लाइ यादि त करिणो पवंदो। इहे मनमना भव मध्याजी भव। बाप ऐं वरसे खे यादि कंदा आहियो न। ॿारनि खे ख़ुशी जो पारो चढ़ो रहणो खपे कि असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं। बाप स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। असां मालिक हुयासीं, पोइ ज़रूरु मालिक ठहींदासीं। पोइ तव्हां नरकवासी थी वेंदा। सतो प्रधान हुयो, हाणे तमो प्रधान ठहिया। भक्ति मार्ग में बि असां ई आयासीं। पहिरियों ऑलराउंडर चकर लॻायो आहे न। भक्ति बि असां ई शुरू कई आहे। असां ई भारतवासी सूर्यवंशी, पोइ चंद्रवंशी, पोइ वैश्यवंशी, पोइ शूद्रवंशी ठहिया आहियूं। ठही करे किरदा आया आहियूं। असां भारतवासी देवी देवता हुयासीं, पोइ असां ई किरदा आया आहियूं। तव्हांखे हाणे सॼो मालूम पियो न। वाम मार्ग में वेंदा आहिनि त केतिरा छी ठही वेंदा आहिनि। मंदरनि में बि अहिड़ा छी चित्र ठाहींदा रहंदा आहिनि। अॻियां घड़ियुनि में बि अहिड़ा चित्रनि वारी ठाहींदा हुया। हाणे त सम्झंदा आहियो असां केतिरा गुलगुल हुयासीं, पोइ असां पुनर्जन्म वठंदे वठंदे केतिरा छी ठही वेंदा आहियूं। सत्युग जा मालिक हुयासीं त दैवी गुण वारा मनुष्य हुयासीं। हाणे आसरी गुण वारा ठहिया आहियूं। कोई फ़र्क़ु न आहे। पुछण वारो, पूछ वारा व सूंड वारा मनुष्य त हूंदा ई न आहिनि।
देवता जी सिर्फ़ु ये निशानी आहे, बाक़ी त स्वर्ग प्रायलोक थी वियो। सिर्फ़ु ये चित्र निशानी आहिनि, लेकिन अहिड़ा माण्हू त उते हूंदा ई न आहिनि। चंद्रवंशियुनि जी बि निशानी आहे तीर कमान। हाणे तव्हां माया ते जीत पाइण जे लाइ युद्ध कंदा आहियो न। असांजी युद्ध छा आहे? बाप जी यादि सुदर्शन चक्र फिराईंदा रहो त माया जो गलो कटिजो न वेंदो। बाबा चवंदा आहिनि युद्ध कंदे कंदे फेल थी वेंदा आहिनि त हुनजी निशानी तीर कमान आहे। इहा चंद्रवंशियुनि जी निशानी आहे। भारतवासी वास्तव में आहिनि ही देवी देवता घराने जी आत्मायूं, न त कंहिं घराने में कीणियो उन्हनि खे, परंतु भारतवासियुनि खे पंहिंजे घराने जो ई मालूम न आहे। हिंदू चई ॾींदा आहिनि, न त वास्तव में तव्हांजो आहे ई हिकु घरानो। भारत में सब देव देवता घराने जा हुया जो बेहद जो बाप स्थापना कंदा आहिनि। बाबा चवनि था कि वास्तव में तव्हांजो हिकु ई घरानो आहे। भारत में सब देवता घराने जा आहिनि जो बेहद जो बाप स्थापना कंदा आहिनि, है न। त ख़ासि भारत ऐं काथे काथे विदेश में बि ॿार विया आहिनि। सर्विस अर्थ जो देवता घराने जा आहिनि। शास्त्र बि भारत जा ई आहिनि। DT डिनाइस्टी जी स्थापना थींदी आहे न, पोइ हुन में भिन्न भिन्न ब्रांचिस थी वेंदियूं आहिनि। बाप स्थापना कंदा आहिनि देवी देवता धर्म। मुख्य 4 धर्म आहे। फाउंडेशन देवी देवता धर्म जो ई आहे। रहण वारा सभु मुक्तिधाम जा आहिनि। पोइ तव्हां पंहिंजे देवताउनि जे ब्रांच में हली वेंदव। भारत जी बाउंड्री हिकु ई आहे। भारत जी बाउंड्री हिकु ई आहे। ॿियो कोई धर्म जी आहे, ॿियो कोई धर्म जी न आहे। भारत जी बाउंड्री हिकु ई आहे, ॿियो कोई धर्म जी न आहे। हीअ असुल देवता धर्म आहे। पोइ हुननि में ॿिया धर्म निकिता आहिनि ड्रामा जे प्लान अनुसार। भारत जो असुल धर्म आहे ही DT जो स्थापना करण वारो बि बाप हिकु ई आहे। पोइ नया नया पता निकिरंदा रहंदा आहिनि। इहो सॼो ईश्वरीय झाड़ आहे। बाप चवंदा आहिनि मां हिन झाड़ जो बीज रूप आहियां। ये फाउंडेशन आहे। पोइ हुननि मां 3 ट्यूब्स निकिरंदियूं आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे ही कि असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। सभु आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। सभी हुननि खे यादि कंदा आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि हिन अखियुनि सां तव्हां जो कुझु ॾिसंदा आहियो न, हुनखे भुलिजी वञो। ये बेहद जो वैराग्य आहे, उन्हनि जो आहे हद जो। सिर्फ़ु गर्भात सां वैराग्य अची वेंदो आहे। असांखे त बाबा चवनि था पूरी दुनिया खे भुलिजी वञो, सिर्फ़ु मां आत्मा ऐं बाबा। तव्हांखे त हिन पूरी दुनिया सां वैराग्य अचिणो आहे। भक्ति खां पोइ वैराग्य पुराणी दुनिया जो थी वेंदो आहे। पोइ असां नई दुनिया में ईंदासीं वाया शांतिधाम। भारत बाप बि चई ये पुराणी दुनिया भस्म थियणी आहे। हिन पुराणी दुनिया सां हाणे दिलि न लॻाइणी आहे। रहणो त हिते ई आहे जेसिताईं लाइक़ु ठही वञो। हिसाब किताब सभु चुक्तो करिणो आहे। त अधु कलाक जे लाइ सुख जमा कंदा आहियूं असां। उनजो नाम ई आहे शांतिधाम सुखधाम। पहिरियों सुख हूंदो आहे, पोइ दुख शुरू थींदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि जो बि नई नई आत्मायूं ईंदियूं आहिनि, जीअं क्राइस्ट जी आत्मा आई, हुननि अची करे पहिरियों दुख न ॾिठो हूंदो। खेल आहे ही पहिरियों सुख पोइ दुख जो। नया नया पता जो ईंदा आहिनि उहे सतो प्रधान आहिनि। जीअं तव्हांजी आत्मा जो अनाज तव्हांजो सुख जो अंदाज़ बिल्कुलु ई अलॻि आहे। बाबा चवंदा आहिनि कि जीअं तव्हांजो सुख जो अंदाज़ जास्ती आहे न, पोइ दुख जो अंदाज़ बि जास्ती आहे। इहे सभु बुद्धि सां कमु वठिणो खपे। बाप आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि।
उहो पोइ ॿियनि आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां हिन इहे शरीर धारण कयो ॾाढे जन्मनि जे अंत में अर्थात तमो प्रधान शरीर में मां प्रवेश कंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां हिन शरीर खे धारण कयो आहे ॾाढे जन्मनि जे अंत अर्थात तमो प्रधान शरीर में मां प्रवेश कंदो आहियां। पोइ उन्हनि खे ही फर्स्ट नंबर में वञिणो आहे। फर्स्ट सो लास्ट, लास्ट सो फर्स्ट। ॾाढे जन्मनि जे अंत में अर्थात तमो प्रधान शरीर में मां प्रवेश कंदो आहे। पोइ हुननि खे ही फर्स्ट में वञिणो आहे ब्रह्मा बाबा जी आत्मा खे। फर्स्ट सो लास्ट, लास्ट सो फर्स्ट, इहे बि सम्झणो पवंदो आहे न। फर्स्ट जे पुठियां पोइ केरु मम्मा, उन्हनि जो पाठ हुजिणो खपे। उन्हनि ॾाॾनि खे शिक्षा ॾिनी आहे। पोइ तव्हां ॿारनि में बि नंबरवार आहिनि जो ॾाॾनि खे शिक्षा ॾींदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि। पोइ उहो पढ़ण वारा बि अहिड़ी कोशिशि कंदा आहिनि जो तव्हांखे बि तव्हां खां बि उहो चली वञनि त जंहिंखे तव्हां पढ़ाईंदा आहियो न, पोइ उहो कॾहिं कॾहिं पढ़ाइण वारे खां बि अॻियां हली वेंदा आहिनि। पोइ पढ़ण वारा पढ़ाइण वारे खां बि अॻियां हली वेंदा आहिनि। ॾाढे सेंटर्स ते अहिड़ा आहिनि जो पढ़ाइण वारे टीचर खां बि ऊच हली वेंदा आहिनि। हिक हिक खे ॾिसो, सभिनि जी चलन सां मालूम त पइजी वेंदो आहे। कोई खे त माया अहिड़ो नक्स पकड़े छॾंदी आहे जो हिकदमि खलास करे ॾींदी आहे। विकार में किरिया, ऐं उन में बि अगरि विकार में किरिया त इहा विया अॻियां हली करे तव्हां ॾाढनि जा ॿुधंदा रहंदव, वंडर खाईंदव। इहे त असांखे ज्ञान ॾींदी हुई, पोइ कीअं हली वई, असांखे चईंदी हुई पवित्र रहो, ख़ुदि पोइ छी ठही वई आहे। सम्झदा त ज़रूरु ॾाढा छी ठही वेंदा आहिनि। बाबा चवनि था कि भले ॿुधाइनि न, लेकिन बाबा त गुड़ ॼाणे, गुड़ जी गोथरी ॼाणे, बाबा त सभु ॼाणंदा आहिनि न। बाबा चवनि था ॾाढा ॿार छी ठही वेंदा आहिनि। बाबा चई वॾा सुठा महारथियुनि खे बि माया ज़ोर सां फतकाईंदी रहंदी आहे। जीअं तव्हां माया खे फतकाए करे जीत पाईंदा आहियो न, माया बि ईअं ई ॿियनि खे फतकाए करे हार खिलाए ॾींदी आहे। माया के रूप में ईंदी, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, धन संपत्ति, इन्हनि जे रूप में माया ईंदी। बाप त केतिरो सुठी फर्स्ट क्लास रमणीक नाम बि रखिया आहिनि, परंतु ओह माया आश्चर्यवत सुनंती कथंती पोइ भागंती थी आहे, किरंती थी आहे। माया केतिरी ज़बरदस्त आहे। इन करे ॿारनि खे ॾाढो ख़बरदार रहणो आहे, है न। थोरी बि गफ़लत कई ऐं इहे माया जो चंबो पइजी वेंदो। युद्ध जो मैदान आहे न, माया सां गॾु तव्हांजी केतिरी वॾी युद्ध आहे। कोई बि न, बसि मां आत्मा ऐं बाबा, है न। कोई असां सां केतिरो बि सुठी रीति हले, केतिरो बि सुठो जिज्ञासु हुजे, स्टूडेंट हुजे, मददगार हुजे, लेकिन न, ठीकु आहे ठीकु आहे, मां आत्मा ऐं मुंहिंजो बाबा। अच्छा, मिठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मूंखे सां हिते ई सभु हिसाब किताब चुक्तू करे अधु कलाक जे लाइ सुख जमा करिणो आहे। हिन पुराणी दुनिया सां हाणे दिलि न लॻाइणी आहे। हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो उन्हनि खे भुलिजी वञिणो आहे। ॿियो आहे माया ॾाढी ज़बरदस्त आहे, उन सां ख़बरदार रहणो आहे। पढ़ाई में गैलप करे अॻियां वधिणो आहे। हिकु बाप सां ई ॿुधणु, उन्हनि सां ई ॿुधो हुओ, पोइ ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे।
वरदाना बेहद जी दृष्टि वृत्ति ऐं स्थिति द्वारा सर्व जे प्रिय ठहण वारा डबल लाइट फ़रिश्ता ठहो। फ़रिश्तो सभिनि खे ॾाढो प्यारो लॻंदो आहे, छो जी फ़रिश्तो सर्व जो हूंदो आहे, हिकु ॿ जो न हूंदो आहे। बेहद जी दृष्टि वृत्ति ऐं बेहद जी स्थिति वारा फ़रिश्ता सर्व आत्माउनि जे प्रति परमात्म संदेश वाहक हूंदा आहिनि। बेहद जी दृष्टि वृत्ति ऐं बेहद जी स्थिति वारा फ़रिश्ता सर्व आत्माउनि जे प्रति परमात्म संदेश वाहक हूंदा। फ़रिश्तो अर्थात डबल लाइट, सर्व जो रिश्तो हिकु बाप सां जुटाइण वारो। फ़रिश्ता कहिड़ा हूंदा आहिनि? डबल लाइट हूंदा आहिनि। फ़रिश्तो अर्थात डबल लाइट, जो सर्व जो रिश्तो हिकु बाप सां जुटाइण वारा। फ़रिश्तो अर्थात डबल लाइट, जो सर्व जो रिश्तो हिकु बाप सां जुटाइण वारा। देह जे संबंध सां न्यारो स्वयं खे ऐं सर्व खे पंहिंजी चलन ऐं चहिरे द्वारा देह जे संबंधनि सां न्यारो, देह जे संबंधनि सां न्यारो स्वयं खे ऐं सर्व खे पंहिंजी चलन ऐं चहिरे द्वारा बाप समान ठाहिण वारा। ॿियनि खे, ख़ुदि खे ऐं ॿियनि खे बि बाप समान ठाहिण वारा। सर्व जे प्रति कल्याणकारी, अहिड़ा फ़रिश्ता सभिनि खे प्रिय लॻंदा आहिनि। त फ़रिश्तो ठहिण लाइ छा करिणो पवंदो? बाबा चवनि था छा करिणो पवंदो? असांखे सदा पंहिंजी बेहद जी दृष्टि वृत्ति रखणी आहे ऐं सदा ये यादि रहे कि असांखे सदा बेहद में रहणो आहे। पंहिंजी चाल चलन चहिरे द्वारा ख़ुदि बि बाप समान ठाहिणो आहे, ॿियनि खे बि ठाहिणो आहे। स्लोगन आहे, जॾहिं असांजी सूरत सां बाप जी सीरत ॾेखारे में ॾींदी है न। बाप समान ठहिण मतिलबु बाबा जे अहिड़ा गुण, संस्कार, शक्तियूं, ज्ञान, संकल्प, बोल, कर्म, मन बुद्धि, संस्कार बाप समान थी वेंदा, तॾहिं समाप्ति थी वेंदी है न। जॾहिं असांजी सूरत सां बाप जी सीरत ॾेखारे में ॾींदी, तॾहिं हिन ऐं संगठित रूप में जॾहिं असां सभिनि जो संकल्प हूंदो न परिवर्तन, तॾहिं बि उहो कॾहिं थींदो? जॾहिं असां सभु बाप समान थी वेंदासीं। त ॿिया त थी वेंदा, लेकिन पहिरियों मुंहिंजी सूरत सां बाप जी सीरत ॾेखारे में ॾे, मां त रेडी थी वञा। पोइ तव्हांजे रेडी थियण जा वाइब्रेशन सभिनि ताईं पहुचा, लेकिन हाणे असांखे मास्टर दाता ठही करे ख़ुदि खे रेडी करिणो आहे, तॾहिं सर्व बि रेडी थी वेंदा ऐं समाप्ति थी वेंदी। पोइ सभु पंहिंजे पंहिंजे घर परम धाम में पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही रहंदा। पोइ पंहिंजे पंहिंजे राजधानी में अची करे राज्य कंदा। त असांजी सूरत सां बाप जी सीरत ॾेखारे में ॾींदी, तॾहिं हिन कलयुगी दुनिया जी हिन यज्ञ जी समाप्ति थींदी। यज्ञ में अंतिम आहुति विझंदा आहिनि न। अंतिम आहुति कहिड़ी आहे? सभी संगठित रूप में सभी पंहिंजी सभु कमी कमज़ोरियुनि खे स्वाहा करे छॾो, तॾहिं समाप्ति थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।